डिप्टी कमिश्नर दादू पारां शहर के मुख्य रस्तनि ते गैर कानूनी हद दख़लियन वारे अमल खिलाफ़ एसएसपी चौक खां सिनेमा चौक ताईं डिप्टी कमिश्नर दादू फयाज़ हुसैन राहूजो, असिस्टेंट कमिश्नर बशारत हुसैन माहूटो, मुख्तियारकार जिब्रान खोसो ऐं इनक्रोचमेंट अमलो साण करे ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान रेडी वारनि, फ्रूट वारनि दुकाननि, आॾो खीर वारनि, होटलनि वारनि ऐं दुकाननि अॻियां मोटरसाइकिल बीहारण वारनि खिलाफ़ ऑपरेशन शुरू करे मथनि ॻरा ॾंड लॻाया विया। रोड साफ़ थी वञण बाद कलाक खां पोइ वरी साॻियो ई गैर कानूनी इनक्रोचमेंट वारो अमल शुरू थी वियो। गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां ऑपरेशन थींदो पियो अचे पर वरी बि साॻी हालत आहे। उन मौक़े ते डीसी दादू फयाज़ हुसैन राहूजो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां कंहिंजो नुक़सानु करणु नथा चाहियूं पर रोडनि ते हद दख़लियूं बर्दाश्त न कंदासीं ऐं जेको हद दख़लियुनि खिलाफ़ क़दम खयो आहे ऐं ॾंड लॻायो आहे, अगरि वरी बि साॻियो ई हाल रहियो त ॿिए भेरे ॿीणो ऐं टीणो ॾंड लॻंदो, जंहिंखां पोइ हर माण्हू हद दख़लियूं पाण ई ख़तमु कंदो। हीउ कमु इनक्रोचमेंट वारनि जो आहे जेको पंहिंजो कमु नथा कनि, जंहिंजे करे मां पंहिंजे अमलदारनि सां गॾु कार्रवाई कई आहे। म्यूनिसिपल कमेटी दादू में इनक्रोचमेंट में टोटल 22 मुलाज़िम आहिनि, जंहिंमां 15 मुलाज़िम वीज़ा ते ड्यूटी खां आजा आहिनि। अहिड़े अमल खिलाफ़ जल्द एक्शन वरितो वेंदो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर दादू फयाज़ हुसैन राहूजो जो चवणु हो त दादू जा शहरी सहकार कनि, असीं शहरियुनि खे हर मुमकिन सहूलियत ॾींदासीं ऐं सियासी मुदाख़लत क़तन बर्दाश्त न कंदासीं। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़, दादू।